पनवा किल भरिसां सुल्तानपुर थाणे जे हद में 3 ॾींहं अॻु में ॾेर हथां मुबैना तौरु मारिजी वियल जेको आहे नौजवान नारी ज़ाकिरा इंदड़ जे वारसनि पारां जेको अॼु प्रेस क्लब पनवा किले ॿाहिरां कातिल जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो पियो वञे। अचो त हुन खां पुछो था संदन कहिड़ो मुतालबो आहे। असांजी मारे क़त्ल करे सॼो परूड़ करे सॼो असांखे हक़ खपे, असांजो इंसाफ़ खपे। 4 साल थी विया आहिनि, पसंदि जो पाणो कयो आहे। अॼु साईं उन खे मारे असांखे घणा ॿार आहे? ॿार साईं 2 था 6 महीनो पेट हो साईं छोकिरीअ खे। अच्छा जी साईं शादी की है साईं कालू इंदड़ सां बिना वाजिबी बेगुनाह असांजी मारी वई आहे। असांखे न खपे, असांजी बेगुनाह मारी वई आहे। इनकारी करे तव्हां पुछा कयो त कंहिं मारी आहे। असां चयोसीं त पसंदि जो पाणो पियो थिए त ज़िंदगी वञी ख़ुशि गुज़ारे बचा थिए। इहे असांखे धमकियूं था ॾियनि त तव्हां इहे माण्हू छॾाईंदव न त तव्हांखे असां मारींदासीं। मक़तूला नारी जे वारसनि पारां अॼु पनवा किल प्रेस क्लब में एहतिजाज कयो आहे। हुनजो चवणु आहे त जवाबदार फौरी तौर ते गिरफ़्तार करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन हसन मलिक सां गॾु जमील अंजार, सिंध टीवी न्यूज़ पनवा।